अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाहि व खैरल हदि हदि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, अज जे अज़ीम शान उनवान ते गुफ्तगू करण जो मुझे नाचीज़ के हुक्म ॾिनो वियो आहे, वो इनवान इताअत रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी इताअत पैरवी ऐं फरमाबदारी करण जो मिसाल एक हदीस के अंदर ॾिनो अथनि, जेका सही बुखारी में मौजूद है। पाण फरमाइनि था, मसली व मसलु मा बअसनी अल्लाहु बिही कमसलि रजुलिन अता कौमन। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मुंहिंजो मिसाल ऐं उहो दीन जेको आउं तव्हां वटि खणी आयो आहियां, उन जो मिसाल उन माण्हू वांगुरु आहे। अता कौमन जेको पंहिंजे कौम वटि अचे थो ऐं उन्हनि खे चवे थो अन नज़ीरुल उरियान, आउं चिट्रो ऐं पधरो तव्हांखे अहिड़े लश्कर खां डिॼारियां थो, राईतुल जैश बिअैनैया,
जे लश्कर के पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो या वो लश्कर उहा फौज अनकरीब तव्हांजे मथां हमला आवर थियण वारी है। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पोइ जिन माण्हुनि ख़बर खणी अचण वारे माण्हू जी तस्दीक कई उन जे ॻाल्हि खे मञियो ऐं उन खे पंहिंजो ख़ैर ख़ा सम्झो फ़अदलजू हिन शाम जे टाइम ते उन्हनि खे ख़बर ॾिनी ऐं उन्हनि कंहिं बि क़िस्म जी सुस्ती कोन कई। जीअं ई ख़बर पई राति जे पहिरिएं हिसे में पंहिंजे इलाइक़े मां निकिरी विया। जेका फौज या जेको लश्कर अचे पियो उहो त अनकरीब पहुची ईंदो ऐं असांजे मथां हमलो करे असांखे तबाह करे छॾींदा। जिन माण्हुनि उन जे ख़बर जी तस्दीक कई ऐं राति जे पहिरिएं हिसे में निकिरी विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उन्हनि नजात हासिल करे वरिती। दुश्मन जे हमले खां बची विया। इन्ही जे करे जो अचण वारो जे ख़बर अची ॾिनी उन जे ॻाल्हि जी तस्दीक कयाऊं उन जे ॻाल्हि खे मञियाऊं ऐं उन जे चवण जे मुताबिक़ राति जे पहिरिएं हिसे में ई पंहिंजो इलाइक़ो छॾे निकिरी विया। वताइफ़तुन कज़्ज़ब अल्लाह जे पैगंबर फरमायो पर उन्हनि माण्हुनि में उन क़ौम में हिकिड़ो टोलो उहो हो हिकिड़ी जमात उहा हुई जिन अचण वारे खे चयो त तुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे तूं कूड़ो आई तुझे गाल ते असांखे तस्दीक कोन थी अचे। कोई लश्कर कोने काई फौज कोने जेका असांजे मथां हमला आवर थियण वारी हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फअसाबहुमुल जैश पोइ लश्कर फौज उन्हनि माण्हुनि वटि अची पहुती फअहलकहुम उन्हनि जिन कूड़ो सम्झो उन्हनि खे उन लश्कर तबाह करे छॾियो। अल्लाह जे पैगंबर फरमायो इहो मिसाल आहे उन्हनि माण्हुनि जो जिन माण्हुनि मुंहिंजे ॻाल्हि जी तस्दीक कई ऐं मुंहिंजी इताअत कई। आउं उन माण्हू वांगुरु आहियां मुंहिंजे ॻाल्हि खे जेको तस्दीक कंदो मुंहिंजे ॻाल्हि ते जेको ईमान आणींदो मञींदो उहो आउं जेके अल्लाह जा अज़ाब पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां उन्हनि खां बची वेंदो। जहन्नम अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी आयो। अल्लाह जे पैगंबर अल्लाह जे दीन असांखे ॿुधायो त शैतान तव्हांजो दुश्मन आहे। इन दुश्मन जे हमले खां उहो इंसान बचंदो जंहिं मुंहिंजी पैरवी कई ऐं वमन आसानी जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई उन ई माण्हू उहो माण्हू तबाह थी वेंदो बर्बाद थी वेंदो जहन्नम जो खाज बणिजी वेंदो छाकाणि त उन मुंहिंजे ॻाल्हि जी तस्दीक कोन कई ऐं मूं ते ईमान कोन आंदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुसलमान भाइरो असांखे हर मामले में हर मसले में अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करणी आहे। इन ही ॻाल्हि में असांजे लाइ कामयाबी आहे। कुरान करीम जे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि माण्हुनि खे कामयाब करार ॾिनो आहे जेके अल्लाह जे रसूल जी पैरवी कनि था। फरमाई अल्लज़ीना यत्तबिऊना रसूल नबियल उम्मी الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إثرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون। अल्लाह जो कुरान तो फरमाए दुनिया जा उहे खुश नसीब इंसान जिन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कई यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी उन रसूल जी पैरवी कनि था जेको उम्मी आहे। उम्मी माना न लिखी सघे थो न लिखियल पढ़ी सघे थो। अल्लाह रब्बुल इज्जत उन इंसान के नबी ऐं पैगंबर बनाए मोकिलियो। फरमाई फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु वत्तबअु नूर
वल्लज़ी उनज़िला माहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाए जिन उन ते ईमान आंदो उन जी इज्जत कई, एहतराम कयो, उन अज़ीम पैगंबर जी पैरवी कई, उन नूर ऐं रोशनी जी पैरवी कई जेका अल्लाह जो पैगंबर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह नाज़िल कई। वही जे सूरत में कुरान ऐं हदीस जे सूरत में अल्लाह जो कुरान तो फरमाए इहे ई इंसान कामयाब आहिनि। फरमाई वमन युतिअल्लाह व रसूल फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जे अल्लाह उन जे रसूल जी पैरवी कई उन्हें तमाम वॾी कामयाबी हासिल करे वरती, तमाम वॾी कामयाबी। ऐं हिन दुनिया जे अंदर केतिरा माण्हू परेशान आहिनि, सही ख़बर ई कोन्हे कहिड़ो रस्तो सही आहे, केर हक़ ते आहे, असीं कंहिंजे पोयां हलूं, हिदायत जे रस्ते ते खे कीअं पाए सघूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में फरमायो जेकॾहिं तव्हां दुनिया में हिदायत जे रस्ते ते हलणु चाहियो था त तव्हां पंहिंजो मंशूर नज़रियो फ़िक्र इहा रखो त तव्हांखे पैरवी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करणी आहे। फरमाए कुल अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नमा अलैहि मा हुम्मिल व अलैकुम मा हुम्मिलतुम। जो है मुझा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा अल्लाह जी पैरवी करो और जे रसूल जी पैरवी करो। फ़इन तवल्लो जे करे तवा अल्लाह और जे रसूल जे पैरवी का मुंह मोड़ियो फ़इन्नमा अलैहि मा हुम्मिल। को रसूल ते उहा जिम्मेदारी है जेका अल्लाह उन जे मथा रखी है। ऐं उहा जिम्मेदारी केड़ी है त अल्लाह जो दीन उम्मत ताईं पहचानणो है। वालेकुम मा हुम्मिलतुम ऐं तव्हां जे मथां उहा ज़िम्मेदारी आहे जेका अल्लाह तव्हांखे ॾिनी आहे, जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान जे हिन आयत जे शुरू में करे छॾियो त तव्हां अल्लाह जी पैरवी करियो, अल्लाह जे रसूल जो चवण मञियो। वमा इन तुतीउहु तहतदू। फरमाई जेकॾहिं तव्हां उन रसूल जी पैरवी कई पोइ तव्हां हिदायत वारा आहियो। वमा अलर रसूल इल्लल बलागुल मुबीन। अल्लाह जे रसूल ते त वाज़े चिट्ठो पधरो दीन तव्हां ताईं पहचान इहा अल्लाह जे पैगंबर जी जिम्मेदारी है। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वो दीन असां ताईं पहुचाए छॾियो, अल्लाह जे पैगंबर पहुचाए छॾियो। हिदायत मिलंदी रसूल करीम जे इताअत ऐं पैरवी सां ऐं अल्लाह जो रहमतूं नाज़िल थींदियूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो रहमतूं नाज़िल थींदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान करीम में सूरह नूर में फरमाई वक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। ओ दुनिया जा इंसानो जेकॾहिं अल्लाह जे रहमत के माणणु चाहियो था, अल्लाह जे रहमत में अचणु चाहियो था पोइ निमाज़ क़ाइम करियो ऐं ज़कात ॾियो, पर कीअं? पंहिंजे मर्ज़ी सां न। निमाज़ हुआ न जेका तव्हां पढ़ो था पंहिंजे मर्ज़ी सां, निमाज़ हुआ न जेका तव्हां पंहिंजे ख़ानदान खे पढ़ंदे ॾिठी, निमाज़ हुआ न जेका मस्जिद जे इमाम खे पढ़ंदे ॾिठो था, बल्कि अल्लाह फरमायो अक़ीमुस सलाह व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। निमाज़ में भी रसूल जी पैरवी करो, ज़कात जे वसाइल में पैगंबर जी पैरवी करो, व अतीउर रसूल अल्लाह जे रसूल जी पैरवी करो लअल्लकुम तुरहमून ताकि अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां जे मथां रहम फरमाए। अल्लाह जे रहम जा रब जे रहमत जा मुस्तहिक तरह थींदो जॾहिं निमाज़ जे मसाइल में, ज़कात जे मसाइल में, तमाम तर दीन जे अहकामात में मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी कंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि माण्हुनि खे क़ुरान में वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे जेके अल्लाह उन जे रसूल जी पैरवी कनि था। दुनिया में अल्लाह उनके जे रसूल खे पंहिंजो दोस्त बनाए उन्हनि जो चवण मञनि था। क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन्हनि खे अल्लाह पंहिंजे रसूल सिद्दीक़ीन ऐं शुहदा जी दोस्ती अता कंदो। फरमाए वमन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन हसन उलाइका रफीका। अल्लाह जो कुरान तो फरमाए जे अल्लाह जी पैरवी कई, जे रसूल जो चवण मञो, अल्लाह उन जे रसूल जो जंहिं चवण मञो, अल्लाह जो कुरान तो फरमाए फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा वसालिहीन हसन उलाइका रफीका। वे क़यामत जे ॾींहुं नबियनि सां गॾु हूंदा। केॾो वॾो एज़ाज़ आहे, जन्नत में नबियनि जो साथ उन्हनि खे नसीब थींदो, शुहदा जो साथ अल्लाह क़यामत जे ॾींहुं जन्नत में उन्हनि खे नसीब कंदो, सालिहीन सां गॾु हूंदा, सिद्दीक़ीन जेके दुनिया जा सचार इंसान आहिनि उन्हनि सां गॾु जन्नत में हूंदा। अल्लाह जो कुरान तो फरमाए हसन उलाइका रफीका। बहितरीन दोस्त ये आहिनि अल्लाह जंहिंखे अता फरमाए।
ये कंहिंखे मिलंदा जिन दुनिया के अंदर हर मामले में अल्लाह उनके रसूल की पैरवी कई हूंदी। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जो ये बरकतूं आहिनि। हिदायत मिले थी, रहमत मिले थी, जन्नत में नबीयन सिद्दीकन शुहदा जो साथ अल्लाह रब्बुल इज्जत उन इंसान के दे दो। ऐं रब जो कुरान फरमाए दो इहा ई वॾी कामयाबी आहे, इहा ई असल कामयाबी आहे जे इंसान इन दुनिया जे जिंदगी में माणे वरती वो दुनिया जो कामयाब तरीन इंसान है, कामयाब तरीन इंसान है। पर यह इत्तिबा यह पैरवी करनी कीअं है? अल्लाह जे कुरान का पुछंदासीं छा जंहिं ॻाल्हि में असां तव्हांखे फ़ाइदो नज़र अचे ठीक है, ये दीन जी ॻाल्हि बि आहे, थोरो घणो हिन में दुनिया जो फ़ाइदो बि आहे, इन ॻाल्हि ते अमल करियूं था। वरी ॾिसंदासूं जिते असांजे दुनिया खे नुक़सान लॻे पियो, असांजे दुनिया खे धक पियो लॻे, उते पैगंबर जो साथ छॾे ॾियूं। इन शइ जो नालो ईमान कोन्हे, इन ई शइ जो नालो इताअत कोन्हे। इहो त मुनाफ़िक़नि जो रवैयो आहे। अल्लाह कुरान करीम में सूरह निसा में फरमायो जॾहिं नबी जे साम्हूं अचनि था यक़ूलून तअतून, तॾहिं चवंदा असीं इताअत करण वारा आहियूं, असीं रसूल जी पैरवी करण वारा आहियूं। जॾहिं नबी वटि खां निकिरी वञनि था पोइ पैगंबर जे तालीमात जे बग़ैर ज़िंदगी गुज़ारीनि था। अल्लाह इहा रवश मुनाफ़िक़नि जी ज़िक्र कई आहे। अॼु असां मुसलमान पंहिंजो पाण खे चेक करियूं, असांजी हालत छा आहे? अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम में फरमायो मोमिन वो है जॾहिं उनखे अल्लाह ऐं उनजे रसूल जे तरफ़ दावत ॾिनी वञे त उनजे ज़बान मां सिर्फ़ ॿ लफ़्ज़ निकिरनि, टियों लफ़्ज़ उनजी गुंजाइश ई कोन्हे। फरमाई इन्नमा कान क़ौलुल मुमिनीना इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अतअना। रब जो कुरान तो फरमाए सिर्फ मोमिन उहे आहिनि, अल्लाह सिर्फ उन्हनि खे मोमिन तस्लीम करे थो। अल्लाह जो कुरान सिर्फ उन्हनि माण्हुनि खे मोमिन चवे थो जिन खे जॾहिं अल्लाह उनजे रसूल जे तरफ़ दावत ॾिनी वञे यक़ूलून समिअना व अतअना, त चवनि असां ॿुधोसीं ऐं पैगंबर जे ॻाल्हि खे मञियोसीं, अल्लाह जे ॻाल्हि खे मञियोसीं। ईअं न त ॻाल्हि वाकई सही पई लॻे, ठीकु आहे, हदीस में आहे, कुरान में आहे, पर इहे पर टोड़े छॾियो पंहिंजा। ये जेके पर आहिनि इन्हनि परनि खे टोड़े छॾियो। पर खां अॻियां जेकी कुझु आहे इहो शैतान जो रस्तो आहे, इहो पैगंबर जो रस्तो न आहे। पर मजबूरी आहे, मुआशरो आहे, पर खानदान आहे, पर दोस्त अहबाब आहिनि, पर कारोबार खे नुक़सान थिए थो। इन्हनि सभिनी शयुनि खे ख़तमु करे अहले ईमान मुत्तकी परहेज़गार इंसान उहे आहिनि जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवण मञे। ऐं मञणो कीअं आहे? सिर्फ ज़ाहिरी तौर ते न, दिल न तस्लीम करे, पर ज़ाहिरी तौर ते कुरान है उनजो इनकार त नथा करे सघूं, हदीस है उनजो इनकार त नथा करे सघूं। इन जे करे ज़ाहिरी तौर ते हा में हा मिलाईंदासूं, के कुरान ऐं हदीस जे मुबल्लिग खे मुतमइन कंदासूं, अल्लाह खे मुतमइन नथा करे सघूं। जेसिताईं दिल सां उन ॻाल्हि खे तस्लीम न कंदासूं तेसिताईं पंहिंजे रब खे मुतमइन करे कोन सघंदासूं। तव्हां ॾिसो कुरान पढ़ी ॾिसो, अल्लाह रब्बुल इज्जत पैगंबर जे इताअत जे रस्ते में चोरियूं करण वारा, चोर दरवाजा ॻोल्हण वारा, अल्लाह उन्हनि जा चोर दरवाजा कीअं बंदि कया आहिनि? फरमाई फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैता व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह जो कुरान तो फरमाए ए प्यारा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मु अल्लाह के पंहिंजे रुबूबियत जो कसम आहे ला युमिनून ऐं उन्हनि जे ईमान के तस्लीम कोन थो करियां ऐं रब उन्हनि जे ईमान के कोन मञींदुसि हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, जेसिताईं तव्हां खां फ़ैसिलो न कराइनि पंहिंजे इख़्तिलाफ़ात जो। अॼु दुनिया में इख़्तिलाफ़ आहिनि या कोन्हे? हिकिड़ो चवे थो निमाज़ हीअं पढ़णी आहे, ॿियो चवे थो हीअं पढ़णी आहे, हिकिड़ो चवे थो अक़ीदो ही इख़्तियार करणो आहे, ॿियो चवे थो अक़ीदो ही इख़्तियार करणो आहे। हाणे हितां ई इम्तिहान शुरू थी वियो, हाणे फ़ैसिलो केॾांहुं खणी वञणो आहे। हिकिड़ो चवे थो इमाम अबू हनीफ़ा ॾांहुं हलंदासूं, ॿियो चवे थो इमाम शाफ़ी ॾांहुं हलंदासूं, टियों चवे थो इमाम मालिक ॾांहुं हलंदासूं, चौथो चवे थो इमाम अहमद बिन हंबल ॾांहुं हलंदासूं, हिकिड़ो चवे थो मोहम्मद रसूलुल्लाह ॾांहुं हलंदासूं। इन मामले में पैगंबर खां रहनुमाई वठंदासूं। कुरान चवे थो ॿिए कंहिंजो ईमान अल्लाह तस्लीम कोन थो करे जेसिताईं फ़ैसिले में इख़्तिलाफ़ी धुरियूं मुतफ़िक़ थी मोहम्मद रसूलुल्लाह खां रहनुमाई न वठंदा। अॼु तव्हां असां ॾिसूं असां कीअं गुमराही जे वर चढ़ियल आहियूं। असां मुसलमान अल्लाह जो कुरान जे तो ला युमिनून
हत्ता युहक्किमुका जेसिताईं फ़ैसिलो तव्हां खां न वठंदा तेसिताईं मोमिन नथा थी सघनि। छा सिर्फ़ फ़ैसिलो खणी अचण सां ईमान इंसान में अची वियो अल्लाह तस्लीम कंदो उनजे ईमान खे? फरमाई न, सिर्फ़ फ़ैसिलो खणी अचण बि काफ़ी कोन्हे। केतिरा आहिनि इनकार कोन करे सघंदा आहिनि। चवंदा नबी जी ॻाल्हि वञ, हाणे आउं ज़ाहिरी इनकार कीअं करियां? जंहिं पैगंबर ते कलमो पढ़ां थो उनजो इनकार कीअं करियां? लिहाज़ा उहो दिल में बुग़्ज़ रखंदो, दिल में नफ़रत रखंदो, उन ॻाल्हि जे मञण खां दिल में इनकार कंदो। अल्लाह फरमायो हत्ता युहक्किमुका जेसिताईं तोखां फ़ैसिलो न कराईंदा सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजा तो पंहिंजे दिल में का तंगी महसूस न कनि। त ही हदीस, ही फरमान, ही दीन जो हुक्म इहो त मुंहिंजे मर्ज़ी जे ख़िलाफ़, मुझे मस्जिद जे मुफ्ती जे फतवा के खिलाफ, मुझे मजहब जे इमाम के खिलाफ हाने आऊं इन गाल के तस्लीम क्यों करियां? अल्लाह जो कुरान तो चाहे इहा तंगी दिल में महसूस कई माना इन जे अंदर ईमान कोन है, ईमान ना है। अल्लाह क्यों चोर दरवाजा बंद किया है? फरमाई फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमुका फीमा शजरा बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैता व युसल्लिमू तस्लीमा। जेकर दिल में तंगी महसूस न तो करे पर अमल न तो करे, फैसलो भी खणी आयो पैगंबर जे फैसले जे लाए दिल में का तंगी कोने पर उनते अमल जे ला तैयार कोने, तस्लीम करण ला तैयार कोने। अल्लाह फरमायो तब मोमिन कोने। अल्लाहु अकबर, तब मोमिन कोने जेकर फैसलो खणी आयो, पंहिंजे दिल में तंगी महसूस कोन कई, तस्लीम भी करे वरतई पर कुछ इन में नरमी करियो, कुछ असांजी ॻाल्हि भी मञो, कुछ मूंखे भी इन में इख्तियार ॾियो। अल्लाह जो कुरान जदो तब मोमिन कोने। फरमाई फमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। के मोमिन जेके जुगाए कोन थो, लाइक कोने, मुनासिब कोने के मोमिन मर्द के मोमिन औरत जे लाए जॾहिं अल्लाह उनजे रसूल जो फैसलो अची वञे त हुन में पंहिंजी मर्ज़ी हलाए, पंहिंजो इख्तियार हलाए, पंहिंजी मर्ज़ी हलाए। अदा अकीदे में असां फलां जे पोयां हलंदासूं, फुरुआत में पोयां जे बस पोयां हलंदासूं, अहकामात में फलाणे खे जेको फॉलो कंदासीं न। अकीदा हुजनि, अमल हुजनि, इबादतूं हुजनि, अखलाक हुजनि। अल्लाह जो कुरान तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह जो पैगंबर तव्हां जे लाइ बहितरीन नमूनो, अल्लाह जो पैगंबर तव्हां जे लाइ बहितरीन आइडियो है। उनजे करे असां तव्हां खे घुर्जे पंहिंजे ज़िंदगी जे तमाम तर मामलात में इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करी। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, फरमाई ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाउ तबअन लिमा जितु बिही। फरमाई जेस ताईं पंहिंजे ख्वाहिशात जे बुत खे मुहम्मद करीम जे इताअत ते ज़बह न कंदो तेस ताईं भी मोमिन कोन थींदो, तेस ताईं ईमान कामिल ना है। जेस ताईं इंसान पंहिंजे मर्ज़ी सां हले थो, पंहिंजे मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे, पंहिंजे ख्वाहिशात जे मुताबिक़ हले। अल्लाहु अकबर, अल्लाह जे रसूल फरमायो तेस ताईं तव्हां मां को माण्हू मोमिन नथो थी सघे हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जितु बिही। जेस ताईं पंहिंजे ख्वाहिशात खे उन शरीयत जो पैरोकार न बनाईंदो जेका आउं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो आहियां। तव्हां अंदाज़ो लगायो का गुंजाइश आहे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे कलमो पढ़ने का पोए एक मुसलमान नमाज उहा पढ़े जेका नमाज मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़ी हुजे, अकीदो वो इख्तियार करे जेको अल्लाह के रसूल जो न हुजे, या दुनिया में मामलात उहे करे जेके जंहिंमें हिन जा फ़ाइदा हुजनि, जंहिंमें हिनखे दुनियावी फ़ाइदा नज़र अचनि, क़तअन इन शइ जी गुंजाइश न आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा कराम ॾिसो दुनिया जा अज़ीम इंसान अज अज़मत सहाबा ते ख़िताब थियंदा, शान सहाबा जे उनवान सां कॉन्फ्रेंसूं थियंदियूं। छाजे करे उन्हनि माण्हुनि खे असां ॾिठो त कोन, उन्हनि सां असांजी मुलाक़ात त कोन थिए, पर उन्हनि अहिड़ो किरदार पेश कयो दुनिया जा उहे मिसाली मुसलमान आहिनि जिन जे ईमान खे क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ अल्लाह ताला कसोटी बनाए छॾियो। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। जेकर तव्हां ईमान ई आणींदो जीअं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि ईमान आंदो आहे पोइ तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। अल्लाह जे रसूल जा सहाबा इस्लाम कबूल करण खां पोइ पूरी जिंदगी इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह जे पैरवी में गुज़ारीनि था।
छाकाणि त क़ुरान हुकुम ॾिनो आहे फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैना यदयिल्लाहि व रसूलिही ऐ ईमान वारो अल्लाह उन जे रसूल खां अॻिते न वधो अल्लाह उन जे रसूल खां अॻिते न वधो जेकर अॻिते वधंदो क़ुरान चए थो वला तुबतिलू अमालकुम पंहिंजे अमलनि खे ज़ाया न करियो माना पंहिंजी मर्ज़ी न आहे हलाइणी न इहो आहे त दुनियावी मफ़ाद नज़र अचनि त ॻाल्हि मञो जेकर दुनियावी मफ़ाद अल्लाह जे रसूल जे पैरवी में नज़र न अचनि त पोइ असां उन्हनि खे छॾे दुनियावी मफ़ादनि जे पोयां वञूं इमाम मुस्लिम रहमहुल्लाह सही मुस्लिम में किताबुल बुयू में हिकु हदीस ज़िक्र कई जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने अचनि था मदीने जा माण्हू ज़मींदार आहिनि फसल आबादियूं पोखण वारा आहिनि उन्हनि जो ताल्लुक ज़मीन जे बनी बारे सां ताल्लुक आहे ऐं मके जा माण्हू कारोबारी हुआ ताजर क़िस्म जा माण्हू हुआ जॾहिं अल्लाह जो रसूल मदीने में आयो हज़रत राफ़े बिन खदीज रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो कुन्ना नुआजिरुल अर्ज़ अला रबीअ वल औसुक अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने में आयो असीं बनी बारो हारियुनि खां इन तरीक़े से कराईंदा हुआसीं त ज़मीन जे अंदरां जितां जितां पाणी गुज़रे पियो उन पाणी जे किनारे ते जेको फसल थींदो उहो ज़मींदार खणंदो बाक़ी जेको परे वारो फसल आहे उहो हारी खणंदो छाजे करे जितां पाणी वेझो आहे उते फसल आबादियूं सुठियूं थींदियूं इहो फसल असांजो आहे बाक़ी फसल जेको आहे उहो हारियुनि जो आहे वल औसुक या त पहिरीं मुतयन करे छॾींदा हुआसीं त हेतिरा वसक हेतिरा मण मिसाल जे तौर ते सारियुनि जी मौसम आहे 100 मण सारियूं आऊं खणंदुसि बाक़ी जेके थियूं उहे तुंहिंजियूं आहिनि न थियनि थोरियूं थियनि घणियूं थियनि उहे हारी जूं आहिनि असां इन तरीक़े सां ज़मींदारी कंदा हुआसीं छाजे करे इन तरीक़े में ज़मींदारनि खे फ़ाइदो हो ऐं हारियुनि खे नुक़सान थींदो हो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में आया अल्लाह जे पैगंबर इन तरीक़े सां बनियूं पोखराइण खां पाण मने कयो छाकाणि त हारियुनि खे नुक़सान आहे जेका ज़मीन कसी आहे जेका ज़मीन सुठी न आहे उन में आबादी फसल घटि थींदो उनखे हारी खे घटि मज़दूरी मिलंदी अल्लाह जे रसूल इन कम खां रोकियो राफ़े बिन खदीज रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो नहाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अमरिन कान लना नाफ़िअ अल्लाह जे पैगंबर अहिड़ी ॻाल्हि खां असांखे रोकियो जंहिंमें असांजो नफ़ो हो जंहिंमें असांजो फ़ाइदो हो अॼु असां तव्हां नफ़ा ऐं फ़ाइदा हासिल करण जे लाइ शिरक बि कंदा आहियूं असां तावीज़ हिन जे करे ॿधा थो फ़ाइदो चादर इन जे करे चाढ़ियां थो मूंखे फ़ाइदो नज़र अचे थो फ़ाइदो त चोर खे बि थींदो आहे पराई में चोरी करे ईंदो तंहिंजे करे चोरी जाइज़ थींदी फ़ाइदो त व्याजखोर खे बि थिए थो तंहिंजे करे हराम शयूं फ़ाइदे सां हलाल कोन थींदियूं सहाबा किराम फरमाईंदा नहाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अमरिन कान लना नाफ़िअ अल्लाह जे पैगंबर अहिड़े कम खां असांखे रोकियो जंहिंमें असांजो नफ़ो हो फ़ाइदो हो पर छा सहाबा किराम दुनियावी मफ़ाद जे करे मुहम्मद रसूलुल्लाह जी ॻाल्हि कोन मञी न हदीस जे अंदर अचे थो सहाबा फरमाईंदा व तवाइयतुल्लाह व रसूलिही अनफ़उ लना एक तरफ दुनिया जो फ़ाइदो बे तरफ मुहम्मद रसूलुल्लाह जी इताअत फरमाबरदारी आहे पर अल्लाह उन जे रसूल जी पैरवी करण में असां जे लाइ इन खां बि वधीक फ़ाइदो ही वो माल जो फ़ाइदो दुनियावी फ़ाइदो कारोबारी फ़ाइदो पर मुहम्मद करीम जी इताअत अल्लाह जी इताअत फरमाबरदारी उहा असां जे लाइ अनफ़ा हुई यानी वधीक फ़ाइदेमंद हुई जंहिंजा दुनिया में भी फ़ाइदा मिलन था जंहिंजा आख़िरत में फ़ाइदा अल्लाह जन्नत ॾे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नह मुझी समूरी उम्मत जन्नत में दाखिल थींदी मगर जंहिं जन्नत में वञण खां इनकार कयो सहाबा किराम फरमाया अल्लाह जे रसूल जन्नत में वञण खां केरु इनकार कंदो पाण फरमायो मन अतानी दखलल जन्नह व मन असानी फ़क़त अबा जंहिं मुंहिंजी पैरवी कई उहो जन्नत में दाखिल थींदो जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई उन ईअं सम्झो जन्नत में वञण खां इनकार करे छॾियो सहाबा किराम दुनियावी फ़ाइदो छॾे ॾिनो अल्लाह जे रसूल जंहिं तरीक़े खां रोकियो उन तरीक़े ते वरी बनियूं ॿारहं कंहिं हारी खे कोन ॾिना रुकिजी विया छाकाणि त पैगंबर जे इताअत में वधीक फ़ाइदो नज़र आयो अॼु असां तव्हां दुनियावी मफ़ादात ख़ातिर पैगंबर जो सुन्नतूं छॾे ॾियो अल्लाह जे पैगंबर जे हदीसनि खे छॾे ॾींदासूं अल्लाहु अकबर हदीस जे किताब सही मुस्लिम में
फज़ाइल नबी में एक हदीस मौजूद है। हैरान थी वने तो इंसान जो अकिल डंदे आंगलियों अची वञनि थियूं जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे ज़िंदगी जा ये वाक़ियात पढ़ो था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान करे तो हिकिड़ी अल्लाह जो रसूल आयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ोहर जी नमाज़ पढ़ाई, ज़ोहर जी नमाज़ पढ़ाए पाण खुतबो ॾिनो, पाण नसीहतूं कयूं, तकरीर कयूं। फज़कर अस्साअ अल्लाह जे रसूल क़यामत जो ज़िक्र कयो, व ज़कर अन्न क़ब्लहा उमूरन इज़ामा ऐं अल्लाह जे रसूल फरमायो उन क़यामत खां अॻु में वॾा वॾा मामला पेश ईंदा, वॾा वॾा मसाइल पेश ईंदा। ऐं पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उते बीह करे फरमायो, पाण फरमायो मूंखां सवाल पुछो जहिड़ा सवाल अॼु तव्हांखे पुछणा आहिनि। मन हब्बा यसअलनी फलयसअलनी, तव्हां मां जेको माण्हू जहिड़ो सवाल पुछणु चाहे थो उहो सवाल मूंखां पुछो। ला तसअलूनी अन शैइन इल्ला अजबतुकुम, अॼु तव्हां मूंखां जेकी पुछंदो उनजो आउं जवाबु ॾींदुसि। माण्हू चवंदा साईं पोइ त अल्लाह जो रसूल आलिमुल गैब, जेको सवाल पुछो उनजो जवाबु मिलंदो। हा, हिन मौक़े ते अल्लाह जे पैगंबर खे गैब जो इल्मु ॾिनो वियो पे, छाकाणि त पाण शर्त लॻायूं मा दुमतो फी मकामी हाज़ा, जेसि ताईं आउं हिते बीठो आहियां हिन मेंबर तां लथसि पोइ ज़िमेदारी कोन्हे। जेसि ताईं हिते बीठो आहियां तेसि ताईं जहिड़ो मसइलो पुछंदा उनजो जवाबु आउं तव्हांखे ॾींदुसि। अल्लाहु अकबर। हज़रत अनस फरमाए तो फल तफत तो यमीन व शिमाला, मूं पंहिंजे साॼे पासे ॾिठो, खाॿे पासे ॾिठो, फैज़ा कुल्लु रजुलिन लाफिन रासहु फी सौबिही यबकी, ॾिसां थो हर माण्हू जे मथे तां कपिड़ो विधल आहे ऐं उन कपिड़े जे अंदरि हर माण्हू रुए पियो। हर सहाबी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। तेसि ताईं हिकिड़ो सहाबी उथियो जंहिंजो नालो अब्दुल्लाह आहे, जंहिंजो नालो अब्दुल्लाह आहे। उन पुछियो अल्लाह जा रसूल मन अबी, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अब्दुल्लाह अबू का हुज़ाफा, तुंहिंजो पीउ हुज़ाफा आहे, तुंहिंजो पीउ हुज़ाफा आहे। सही मुस्लिम जे ॿी हदीस में हिन मसइले जी वधीक वज़ाहत आहे त हिन सहाबी पंहिंजे पीउ जे नाले छो पुछियो। हदीस जा अल्फाज़ आहिनि कान युलाहा फयुद्दा इला गैर अबीहे, हिन सां जॾहिं बि को माण्हू मुआशिरे में झगड़ो कंदो हो, इख़्तिलाफ़ थी पवंदा हुआ, केरु हिन सां विढ़ंदो हो त हिनखे चवंदा हुआ तूं पंहिंजे पीउ जो पुटु ई कोन्हे, तूं पंहिंजे पीउ जो पुटु कोन आहे, तुंहिंजी शिकिल सूरत पंहिंजे पीउ सां कोन थी मिले, तुंहिंजो अंदाज़ पंहिंजे पीउ सां कोन थो मिले, लिहाज़ा असांखे शक आहे तूं पंहिंजे पीउ जो पुटु कोन्हे। इन जे करे अब्दुल्लाह पुछी वरितो अल्लाह जे रसूल खां, अल्लाह जा पैगंबर ऐं पुटु कंहिंजो आहियां। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू का हुज़ाफा, तुंहिंजो पीउ जो नालो हुज़ाफा आहे। ख़बर पई अब्दुल्लाह जे माउ खे, अब्दुल्लाह जे अमड़ खे ख़बर पई, कावड़जी पई, चई अब्दुल्लाह हेॾे भरे मजमे में तो अल्लाह जे रसूल खां पुछियो आहे त तूं पुटु कंहिंजो आहे, छा तोखे मूं माउ जे किरदार ते शक आहे, छा तो तूं सम्झी आमिन तन तकून उम्मक तुकारिफु मा तुकारिफु निसाउ अहलिल जाहिलिया, तूं सम्झी थो त तुंहिंजे अमड़ के अहिड़ियूं ख़ताऊं कयूं हूंदियूं जेके जाहिलियत जूं औरतूं कंदियूं आहिनि, मुंहिंजे किरदार ते तोखे शक आहे। फतफ़ज़हुहा अला आयुनिन नास, माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे अमड़ खे रुसवा करणु चाहींदो। अल्लाहु अकबर। अब्दुल्लाह बिन हुज़ाफा सामी रज़ी अल्लाह तआला ने फरमाए तो मां न तुंहिंजे किरदार ते शक कोन्हे, पर मूं ॾिठो त माण्हू जेको मुआशिरे में मूंखे ताना ॾियनि था अॼु उन्हनि जूं ज़बानूं बंदि करण जो बहितरीन मौक़ो। अल्लाह जे रसूल जे ज़बान मां मुंहिंजी तस्दीक थई त हमेशह जे लाइ हिननि माण्हुनि जूं ज़बानूं बंदि थी वेंदियूं। माना पैगंबर जे ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरे उहा हक़ आहे, पर अल्लाह जे रसूल फरमायो छा मा दुमतो फी मकामी हाज़ा, जेसि ताईं हिते बीठो आहियां तेसि ताईं मूंखां पुछिजो, तेसि ताईं आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर अॻियां जेके अब्दुल्लाह बिन हुज़ाफा सामी लफ़्ज़ चया आहिनि सोन जे पाणी सां लिखण जहिड़ा, चई वल्लाहि लौ अलहकनी बेअब्दिन अस्वद ललहिकतहु, पर अम्मा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधायां, जेकॾहिं अॼु काइनात जो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
वसल्लम के कारे गुलाम जो मुखे पुट चई छड़े हा त आऊं जिंदगी भर उन गुलाम जो पुट छड़ाई हा। अल्लाहु अकबर। ॾाढो ॾुखियो मामलो आहे। पंहिंजे हकीक पीउ जी निस्बत छॾे, जेको मुआशरे में उनजो मशहूर पीउ हुजे उनजी निस्बत छॾे हिकिड़े कारे गुलाम जो पुट छॾाई हा। छाजे करे? जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह चवे अब्दुल्ला वाक़ई तूं हुज़ाफा जो पुट कोन आहे, तूं फलाणे कारे गुलाम जो पुट आहे, लला हिकु तो हूं त आऊं हमेशा जे लाइ पंहिंजो पाण खे उनजो पुट छॾाई हा। पंहिंजी ख़्वाहिशात, मुआशरे जा ताना, मुआशरे जा इल्ज़ाम, हिन मुआशरे में आऊं कीअं उथी वेही सघंदुसि? तव्हां असां जहिड़ा माण्हू हुजनि हा इहो सोची न हा, पर न मुहम्मद करीम जी ते इत्तिबा करणी आहे। पंहिंजे ख़्वाहिशात ते त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामात ते पंहिंजे ख़्वाहिशात खे ज़बह करणो आहे। इहो असली ईमान आहे। इन जे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाउ तबन लिमा जिअतु बिही। तव्हां मां को बि माण्हू तेसि ताईं मोमिन नथो थी सघे जेसि ताईं मुंहिंजे आंदल शरीयत जे मुताबिक़ पंहिंजे ख़्वाहिशात खे उनजो पैरोकार न बनाईंदो। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जा मौजूद आहिनि। हिकिड़ो अंसारी सहाबी अचे थो मुस्नद अहमद में हदीस मौजूद आहे। हिकिड़ो सहाबी जुलैबीब, रंग जो कारो, कद जो छोटो, मुआशरे में अहमियत इहा है। मुस्नद अहमद जे अल्फाज आहिनि, घटियनि में घुमंदो पियो हो, घरनि जे अंदरि घुमंदो पियो हो, मुआशरे जूं औरतूं हुनखे सुञाणंदियूं हुयूं। माना हिन जी का एॾी ख़ासि मुआशरे में अहमियत कोन हुई। अल्लाह जे रसूल वटि आयो, अल्लाह जा पैगंबर मुंहिंजी शादी करायो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु अंसारी सहाबी खे चयो अंसारी तुंहिंजे धीअ जो रिश्तो आऊं घुरांदो। चई अल्लाह जा रसूल तव्हां जे लाइ आऊं त हाज़िर आहियां, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। अल्लाह जे रसूल फरमायो न अंसारी हिन जुलैबीब जे लाइ मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां रिश्तो घुरांदो। चई अल्लाह जा रसूल मूंखे इजाज़त ॾियो आऊं हिन मुंहिंजे धीअ जे अमड़ खां मशवरो करे अचां। पाण वारो ही माहौल हुजे न उन ई टाइम जो वॾो रन मुरीद थो ॾिसे, वॾो ज़न मुरीद आहे, औरत जो घरवारी जो ताबेदार आहे। आख़िर मां बि ॼणे थी, तकलीफ़ूं खणे थी, खीर पीआरे थी, उनजा बि हक़ आहिनि। हीअ अंसारी वञे थो घर में पंहिंजे घरवारी खे चवे थो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॼु कारे जुलैबीब जे लाइ पंहिंजे नियाणी जो रिश्तो घुरियो आहे। घरवारी चवण लॻी न फलां ख़ानदान जा माण्हू आया, असां उन्हनि जे रिश्ते खे रद्द करे छॾियो। फलां ख़ानदान जा माण्हू आया, अञा असां उन्हनि जा रिश्ता रद्द करे छॾिया। हिन कारे जुलैबीब खे असीं पंहिंजी नियाणी कीअं ॾींदासूं? जॾहिं अंसारी पंहिंजे घरवारी खां उथी अल्लाह जे रसूल खे जवाबु ॾियण लाइ अचे थो, तॾहिं अंदरि हुजरे में मौजूद नियाणी जंहिंजो रिश्तो अल्लाह जे रसूल घुरायो आहे उहा चवे थी बाबा अल्लाह जे पैगंबर खे जवाबु न ॾे। अतुरीदून अन तरुद्दू रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां इरादो करियो था अल्लाह जे रसूल जे ॻाल्हि खे रद्द करे छॾियो? इदफऊनी फइन्नहु लम युज़य्यनी, अॼु मूं नियाणी खे मुहम्मद करीम जे हवाले करे छॾियो, उहो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे करे ज़ाया कोन कंदो। तव्हां रिश्तो जैसा थिए पियो उनखे न ॾिसो, जेको रिश्तो कराए पियो उनखे ॾिसो, उनजी हस्ती छा आहे, उनजी शख्सियत छा आहे, उनजे कौल जो मक़ाम छा आहे, उनजे इताअत फरमानदारी जो मक़ाम छा आहे। अल्लाहु अकबर। हीअ अंसारी अल्लाह जे रसूल वटि अचे थो, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी नियाणी जुलैबीब सां शादी करण ते राज़ी थी वई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जी शादी करायो। शादी कई वई। पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत, इज़्दिवाजी ज़िंदगी जी शुरूआत मुहम्मद रसूलुल्लाह जे इताअत सां कई अथसि। ऐं यकीन करियो मुआशरे में असां केतिरा अहिड़ा घर बिगड़ंदे ॾिसूं था, इज़्दिवाजी मामलात टुटंदे ॾिसूं था, तलाक़ूं थींदे ॾिसूं था, जिन वटि माल जी का कमी कोन्हे, गाॾियुनि जी का कमी कोन्हे, कारोबार जी का कमी कोन्हे, ख़ानदानी लिहाज़ सां का कमी कोन्हे, पर शादियुनि जी शुरूआत मुहम्मद करीम जे नाफ़रमानियुनि सां थींदी आहे। नाफ़रमानियुनि सां थींदी आहे, नतीजा ख़राब निकिरंदा आहिनि।
इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जुलैबीब जी शादी कराई चंद ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी जंग लगी। अल्लाह जे रसूल जो ही सहाबी जुलैबीब उन जंग में वञे थो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं जंग मां फारिग थियनि था पाण फरमाइनि था मन तफ़क़िदूना केर केर तव्हांखे गुम नज़र अचनि था। सहाबा किराम फरमाइनि था अल्लाह जो रसूल फलाणो सहाबी फलाणो सहाबी फलाणो सहाबी असांखे नज़र कोन थो अचे। अल्लाह जे रसूल फरमायो ॻोल्हे उन्हनि खे हथ करियो। सभिनी खे ॻोल्हे हथ कयो वियो। अल्लाह जे रसूल फरमायो अफ़क़िद जुलैबा ऐं त अॼु जुलैबीब खे हिन मैदान में जंग जे मैदान में कोन थो ॾिसां। वठी त आया हुआसीं गॾु पर जेके साथी मौजूद आहिनि उन्हनि में जुलैबीब नज़र कोन थो अचे। अल्लाह जे रसूल फरमायो अना मिन्हु व हुव मिन्नी जुलैबीब मूं मां आहे मुंहिंजो ताल्लुक जुलैबीब सां आहे। अल्लाहु अकबर। मुआशरे जा माण्हू जंहिं जुलैबीब सां पंहिंजो ताल्लुक क़ाइमु करण खां लाराईंदा हुआ कायनात जो इमाम जो मुझे उन सां ताल्लुक है। टे दफ़ा अल्लाह जे रसूल ये अल्फाज चया ऐं पाण फरमायो जुलैबीब जी ॻोल्हा करियो ही जुलैबीब किथे आहे। सहाबा किराम वञनि था चवनि था 7 माण्हू क़त्ल थियल ॾिठासीं उन्हनि सां गॾु जुलैबीब जो लाश पियो हो। 7 माण्हुनि खे मारई काफ़रनि खे उन खां पोइ पाण बि शहीद थी वियो। उन खां पोइ पाण बि शहीद थी वियो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था जुलैबीब जे लाश खे खणी पंहिंजे ॿाहनि ते रखनि था। मुस्नद अहमद जे रिवायत अल्फाज आहिनि मालहू सरीरुन इल्ला साइदा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जुलैबीब जे लाश खे खट बि नसीब कोन थी। अल्लाह जे पैगंबरनि जी ॿाहूं जुलैबीब जे लाश जे लाइ खट बणिजी वयूं। वहुफिर लहू जुलैबीब जी क़ब्र खोटी वई। अल्लाह जे पैगंबर जे ॿाहनि तां लाइ डायरेक्ट जुलैबीब खे क़ब्र में दाख़िल कयो वियो। क़ब्र में दाख़िल कयो। अल्लाहु अकबर। छा इज़त छा ज़िंदगी जो बरकतूं आहिनि। जुलैबीब वफ़ात करे वियो। उन खां पोइ सहाबा किराम फरमाइनि था असां मदीने जे अंदर का अहिड़ी बेवाह औरत कोन ॾिठी जेका जुलैबीब जे घर वारी खां वधीक सखावत कंदी हुजे। असल कमाल इहो आहे जेकॾहिं जुलैबीब जे ज़िंदगी में सखावत करे त हर माण्हू चए थो मुड़ुस ज़िंदा आहे कमाए खणी पियो अचे कारोबार आहिनि पैसो अचे पियो तो ख़र्च करण में कहिड़ी तकलीफ़ थिए थी न। पर ही बेवाह थियण खां पोइ जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी बेवाह थियण खां पोइ अल्लाह जे रसूल अल्लाह जे राह में मदीने जूं जेतिरियूं अंसारियुनि जूं औरतूं हुयूं उन्हनि सभिनी खां वधीक सखी हुई। छाजे करे अल्लाह इहे माल में बरकतूं ॾिनियूं मुहम्मद रसूलुल्लाह जो चवण मञण जे। पैगंबर फरमायो जुलैबीब सां शादी थियणी आहे पंहिंजे ख़्वाहिशात खे छॾे ॾिनई त ही कारे रंग जो आहे अदना ख़ानदान सां ताल्लुक आहे ऐं इन सां शादी छो करियां न। अल्लाह जे पैगंबर जो हुक्म आहे पैगंबर जो फरमान आहे। हालांकि इख्तियारी फरमान हो पर उन जे बावजूद हिन औरत शादी कई ऐं ज़िंदगी जूं बरकतूं ॾिठई। अॼु इन्हनि बरकतनि जे लाइ असां तरसूं था सिकूं था इन जे करे जो असांजे घरनि में अमन कोन्हे असांजे घरनि में सुकून कोन्हे। कारण छा आहे अल्लाह उनजे रसूल जी नाफरमानी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुइलत ज़िल्लत व सगारो अला मन खालफ अमरी जेको मुंहिंजे हुक्म जी नाफरमानी कंदो उन जो मुक़द्दर ज़िल्लत ऐं ख्वारी थींदी। ज़िल्लत ऐं ख्वारी उन जो नसीब बनबी। अल्लाहु अकबर। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया आहिनि सहाबा किराम जा जेके असांखे इन ॻाल्हि जे तरफ़ रहनुमाई कनि था त असां मुहम्मद करीम जी इत्तिबा ऐं फरमाबरदारी करियूं उन में ई असांजे लाइ फ़ाइदो आहे। हदीस जे किताब सही मुस्लिम में हिकु ॿी हदीस मौजूद आहे। हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो माण्हू आयो जेको सहाबी कोन्हे अल्लाह जे पैगंबर जे सहाबी हुज़ैफा वटि आयो। चवण लॻो हुज़ैफा जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर पायां हा पैगंबर के ॾिसां हा लकातल तो अबलई तो ऐं विड़ी विड़ी पंहिंजो पाण खे अल्लाह जे रस्ते में ॻारे छॾियां हा। एतिरी अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी करियां हा एतिरो अल्लाह जे पैगंबर सां साथ ॾियां हा। हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा ॻाल्हियूं करणु सवलियूं आहिनि पर कम करणु ॾाढा ॾुखिया आहिनि।
जेकॾहिं अल्लाह जे पैगंबर जो दौर पाए हा तो उन दौर में जेके आज़माइशूं हुयूं, जेके सख़्तियूं हुयूं, उन्हनि खे बर्दाश्त करण बि इंतिहाई ॾुखियो आहे। तो हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, जॾहिं खंदक जी जंग लॻी मदीने में, दुश्मननि अची हमलो कयो, मदीने ते हज़ारनि जे तादाद में माण्हू टुटी पिया, सख़्त सियारे जी रात हुजे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन यातीनी बेख़बरिल क़ौम फहुव मइया। पाण फरमाइनि था, जेको अॼु दुश्मन जी ख़बरचार वठी ईंदो उहो असां मूंसां गॾु जन्नत में हूंदो। अबू हुरैरा फरमायो, सभु ख़ामोश वेठा, हिकिड़ो माण्हू कोन थियो, छाकाणि त हज़ारनि जे तादाद में लश्कर आहे, उनखे साम्हूं हिकु माण्हू कीअं वञे ख़बर वठण जे लाइ। सख़्त सर्दी जी रात आहे, सख़्त सर्दी हले पई। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ॿियो ऐलान कयो, मन यातीनी बेख़बरिल क़ौम फहुव मइया। अॼु केरु क़ौम जी ख़बर वठी ईंदो, दुश्मन जी जासूसी केरु करे ईंदो, उहो मूंसां गॾु जन्नत में हूंदो। केॾो वॾो एज़ाज़ अल्लाह जे रसूल ॾिनो, पर आज़माइश अहिड़ी हुई, हालात अहिड़ा सख़्त हुआ, मामलात अहिड़ा ॾुखिया हुआ, माहौल अहिड़ो ॾुखियो हो जो केरु बि कोन थियो। अल्लाह जे रसूल टियों ऐलान कयो, केरु बि कोन थियो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुम या हुज़ैफ़ा, हुज़ैफ़ा हाणे उथी, हाणे अल्लाह जे रसूल तुंहिंजो नालो वरितो आहे, हाणे हज़ारनि जे तादाद में माण्हू, उन्हनि जे साम्हूं वञण जे लाइ जान तरी ते रखणी आहे, जान तरी ते रखी वञणी आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुज़ैफ़ा वञ भली, पर अहिड़ी का हरकत न कजी जो जंग भड़की पवे, केरु दुश्मन नज़र अचे त बि उनखे धक कोन्हे हणणो। हज़रत हुज़ैफ़ा फरमाइनि था, ऐं वञा तो हिकिड़े काफ़िर खे मूं ॾिठो, सख़्त सर्दी जी रात हुजे, एॾी सर्दी हुजे, एतिरी सर्दी हुजे, सख़्त सर्दी में हथ बाहि ते पाण बि गरम कंदा आहियूं, पर ही बाहि ॿारे करे पंहिंजी पुठियूं जेके आहिनि उहे बाहि ते गरम कनि पिया, उन सां तपश ॾियनि पिया बाहि खे, पुठियुनि खे, एतिरी सर्दी आहे। पर हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, मोहम्मद करीम जे इताअत ऐं बरकत, पैगंबर जे इताअत जा फ़ाइदा उन रात मूं ॾिठा जॾहिं आउं रवानो थियुसि अल्लाह जे रसूल खां। मुंहिंजे जिस्म मां पघर निकिरणु शुरू थी वियो, माण्हू सर्दी में ॾकनि पिया, गरम चादरूं ओढियूं पयूं आहिनि, बाहि ॿरे पई, काफ़िर पंहिंजा जिस्म गरम कनि पिया, ऐं अबू हुरैरा जे जिस्म मां पघर वहे पियो। तव्हां चवंदा साईं सिधी ॻाल्हि आहे, हज़ारे माण्हुनि खे साम्हूं वेंदो त पघर त वहंदो, पघर त वहंदो, पर न। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, जॾहिं वियसि बि तॾहिं बि जिस्म मां पघर वियो पिए, उते वञी लिकी वेठुसि, सॼी राति वेठो हुअसि, फजर खां कुझु टाइम पहिरीं आयुसि, ॻाल्हियूं ॿुधी आयुसि, प्लानिंग छा आहे, ॻाल्हियूं ॿुधी आयुसि, प्रोग्राम कहिड़ो आहे, हाणे छा करण ई चाहिनि था। पर जॾहिं वापसि मोटियसि, फजर जो टाइम हुजे, फजर खां कुझु पहिरीं जो टाइम, जॾहिं सर्दी जो अञा वधीक हमलो थींदो आहे, उन वक़्त बि मुंहिंजे जिस्म मां पघर निकितो पिए, उन वक़्तु मुंहिंजे जिस्म मां पघर निकितो पिए। आयसि अल्लाह जे रसूल वटि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछो, हुज़ैफ़ा छा मामलो आहे, कहिड़ियूं ख़बरूं ॿुधी आहे? फरमाई, जॾहिं अल्लाह जे रसूल जे साम्हूं वेठो हुअसि, अल्लाह जे पैगंबर खे कथो ओढियो पियो, चादर ओढियल हुई, गरम कपिड़ो पातल हो, ऐं मूं अल्लाह जे रसूल सां ॻाल्हि पे कई, पर उन टाइम ते बि मुंहिंजे जिस्म मां पघर पे निकितो, उन टाइम ते बि मुंहिंजे जिस्म मां पघर निकितो पिए। फलम्मा तकल्लमतो फलम्मा फरग़तो, हदीस अल्फाज़ आहिनि, जॾहिं ॻाल्हि करे पूरी कयमि, कुरिरतो, फौरन सर्दी मूं ते हमलो कयो ऐं आउं ॾकण लॻसि। ही पैगंबर जी इताअत आहे, पैगंबर जी फरमाबदारी आहे, पैगंबर जो चयो मञण। कॾहिं ज़ाहिरी हालात मुश्किल नज़र ईंदा आहिनि, पर जॾहिं माण्हू हालात जो मुक़ाबिलो करे मुहम्मद करीम जे ॻाल्हि खे ज़ाती ख़्वाहिशात ते तरजीह ॾींदो आहे, तॾहिं अल्लाह उन्हनि जा नतीजा जेके नज़र ईंदा पिया आहिनि तसव्वुर खां ॿाहिरि ॾेखारींदो आहे। फरमाए अल्लाह जे रसूल वटि चादर पई हुई, नबी साईं ॾिठो हुज़ैफ़ा ॾके पियो, हाणे सर्दी लॻी अथसि, उहा चादर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे जिस्म तां विधी, ऐं सुम्ही रहियसि, निंड अची वई। कुझु देरि खां पोइ फजर जो टाइम थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुम या नौमान, ओ निंडा खां उथी, निंड करण वारा उथी, फजर जो टाइम थी वियो, नमाज़ पढ़। इहे बरकतूं आहिनि मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत। अॼु असां मुस्लमान ॾिसूं, असां पंहिंजे ईमान जे जेको सो ख़ैर मल्हायूं, छाकाणि त
असां इबादत में मामलात में अकायद में अल्लाह के रसूल के तरीक़े का बिल्कुल हटी चुका है। मेयारी गलत है, प्रोग्राम से फिक्र गलत है। अदा आऊं उन मज़हब ते हलंदुसि जेको मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो हूंदो, आऊं उन तरीक़े ते हलंदुसि जेको मुंहिंजे वॾनि जो हूंदो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन हदीसूं असांखे मिली वञनि, उन खां पोइ का गुंजाइश कोन्हे त असांखे ॿिए तरीक़े ते हलूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाफरमानी हिकिड़े माण्हू सिर्फ़ पानी जे मसले के में कई, जेका फला व रब्बिक वारी आयत मूं तव्हां साम्हूं पेश कई। हालांकि पानी बनी खे ॾियणी को दीन जो मसलो कोन्हे, निमाज़ जो मसलो कोन्हे। जे अल्लाह जो रसूल तव्हां पहिरीं पंहिंजे रिश्तेदार खे चयो त तूं पानी प्यार बनी खे, पोइ हिन खे वारो ॾे, इहो तव्हां पंहिंजे चाचे पुफी जे पुट जी हिमायत कई आहे। अल्लाह क़ुरान नाज़िल कयो फला व रब्बिक ला युमिनून, इहे माण्हू मोमिन नथा थी सघनि। असां त पानी जा मसला न, निमाज़ जा मसला ठुकराए छॾिया, ज़कात जा मसला ठुकराए छॾिया, अक़ीदे जा मसाइल ठुकराए छॾिया, पंहिंजे अक़ीदे खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदे ते भेटियो। अल्लाह जे रसूल चयो न मादुम तो फी मकामी हादा, हर शइ तेसि ताईं ॿुधाईंदुसि जेसि ताईं हिते बीठो आहियां। साबित थियो हर वक़्तु अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब कोन। ऐन टाइम ते कंहिं मौक़े ते जे पाण मेराज ते आया, बैतुल मुक़द्दस अल्लाह जे रसूल जे साम्हूं जो अक्स रखियो वियो, पाण ॾिसंदा ॿुधाईंदा विया। हिन मौक़े ते अल्लाह जे रसूल फरमायो चंद घड़ियूं आहिनि, जेको सवाल पुछंदा उन जो जवाबु ॾींदुसि। हर टाइम आऊं आलिमुल ग़ैब कोन्हे। अॼु अक़ीदा ॾिसो मुस्लमाननि जा, अमल ॾिसो मुस्लमाननि जा, इबादत जा मामलात ॾिसो। अल्लाह जे पैगंबर सही मुस्लिम जी हदीस आहे, ॿिनि वणनि खे जले पाण में मिलायो, उहे मिली विया। ऐं अल्लाह जे रसूल कलमो पढ़ण वारे खे चयो त निमाज़ में पंहिंजे मुस्लमान भाउ सां मिली बि, पेर पेर सां मिलाए बि, विच में वेठी न छॾियो, शैतान अंदरि दाख़िल थींदो। असां अल्लाह जे रसूल जे उन्हनि हुकुमनि ते अमल करण लाइ तयारु आहियूं। हिकिड़ी बि अहिड़ी हदीस कोन्हे जंहिंमें हुजे त ॿिनि निमाज़ियुनि जे विच में जमात जे वक़्तु 4 आंगुरियुनि जो फ़ासिलो हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम ॾिनो आहे, सहाबा किराम फरमाइनि था, पाण फरमायो निमाज़ में पाण में मिली पियो, आऊं तव्हांखे मुंहिंजे पोयां ॾिसां थो। इहो अल्लाह जे रसूल जो मौजो। सहाबा फरमाईंदा उन खां पोइ असीं पेर पेर सां मिलाए बीहंदा हुआसीं, कुल्हो कुल्हे सां मिलाए बीहंदा हुआसीं, भेदी भेदी सां मिलाए बीहंदा हुआसीं, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे। त अहिड़ा खोड़ सारा मसाइल रफ़ुल यदैन अल्लाह जे रसूल जी हमेशा जी सुन्नत है। हमेशा हिकु निमाज़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बग़ैर रफ़ुल यदैन जे कोन्हे पढ़ी। असां उहो रफ़ुल यदैन करियूं वित्र में जंहिंजो को सबूत कोन्हे। ऐं रुकू में वञण वारो रफ़ुल यदैन, रुकू मां उथण टाइम चवंदासीं साईं इहो त पहिरीं हो पोइ मनसूख थी वियो। उहो मनसूख किथे ज़िक्र त हूंदो। अल्लाह के प्यारे पैगंबर का आखिरी जिंदगी ताईं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ में रफ़ुल यदैन कयो। ऐं माण्हू चवंदा आहिनि सही निमाज़ में रफ़ुल यदैन करण या बेजा हरकत आहे। ऐं चवां थो न, इहा निमाज़ जी ख़ूबसूरती आहे। निमाज़ जी ख़ूबसूरती आहे इहो बाने जे तरफ़ां आजिज़ी जो इज़हार आहे। जे निमाज़ शुरू कंदे अल्लाह जे साम्हूं पंहिंजे आजिज़ी जो इज़हार करे थो, ऐं मुंहिंजा रब अल्लाहु अकबर, मुंहिंजा रब तूं वॾो आहे, मुंहिंजा हथ ख़ाली आहिनि, आऊं कमज़ोर आहियां, मोहताज आहियां, फ़क़ीर आहियां, मुंहिंजे इन्हनि ख़ाली हथनि खे पंहिंजे रहमतनि सां भरे छॾ। वरी वञे तो रुकू में अल्लाहु अकबर, अल्लाह तूं वॾो आहे, आऊं फ़क़ीर आहियां, आऊं मोहताज आहियां, मुंहिंजा हथ ख़ाली आहिनि, अल्लाह मुंहिंजे ख़ाली हथनि खे पंहिंजे रहमतनि सां भरे छॾ। वरी रुकू मां उथिए थो, इहो अमल पूरी निमाज़ में जारी रखे थो, छाकाणि त निमाज़ तवाज़ो, आजिज़ी ऐं इंकिसारी जो नालो। केतिरा माण्हू चवंदा साईं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में कंदा हुआ, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में रफ़ुल यदैन कंदा हुआ, पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे ॾिनो। आऊं तव्हां खां पुछां थो, अक़िल कंहिंजो कमु कंदो त जंग में, जंगी हालात में दुश्मन खे ख़ाली हथ ॾेखारण इहा छाजी निशानी आहे? जंग करण जी या हार मञण जी, शिकस्त मञण जी निशानी आहे। असां ख़ाली हथ आहियूं, दुश्मन जे साम्हूं पंहिंजा हथ ख़ाली ॾेखारण इहा जंग जी निशानी कोन्हे, इहा त हार मञण जी आहे। जेकॾहिं पैगंबर हर मैदान जंग में ईअं शिकस्त मञे वठंदो दुश्मन जे साम्हूं, पोइ अल्लाह जे रसूल खे एतिरियूं फतूहात कीअं मिलियूं? क़ुरान में जंग जे निमाज़ जो ज़िक्र आहे, सूरह निसा में पढ़ो।
ही सिर्फ पैगंबर जे सुन्नत का रोकण के लाए अड़ियों गालियों कई वयूं आहिनि जिन जो जिक्र न कुरान में है न मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन में है। अड़ा खोड़ सारा मसाइल बयान थी सघन था पर असल में मुझी तकरीर फजीलत शेख डॉक्टर अब्दुल हफीज़ समूह साहब हफिज़हुल्लाह जे तकरीर जी तमहीद हुई। तकरीर जी तमहीद हुई इंशाअल्लाह मुफसल खिताब मनहज अहल हदीस जे मौजू ते तमाम फजीलत शेख मुहक्किक अहल हदीस डॉक्टर अब्दुल हफीज़ समूह साहब हफिज़हुल्लाह नाज़िम आला जमीयत अहल हदीस सिंध का ॿुधंदा। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरी ज़िंदगी असांखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत फरमाबरदारी मुताबिक गुज़ारण जी तौफ़ीक़ दे। अल्लाह क़यामत जे ॾींहुं शुहदा सिद्दीक़ीन सालिहीन अंबिया जो साथ नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ख़ासि रहमत ऐं करम सां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां जामे कौसर नसीब फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।